जीलानी पीटीवी जो केर सब्सक्राइब कंदो तवाजे क्या जो मलाकणो ई मंजर बाकायदे इते मौजूद हुंदो आज मोबाइल में जीलानी पीटीवी ई मुजो पांचो चैनल याद कजा तो भैया खड़े केर बना चेहरा खरा माइक क्या हालात के भारत जोखी जी चेहरे भले लोड़े खाली कर अल्लाह ये चेहरे मारे चेहरा अब ना धक्का कार अजो मलन के कसम होतो होतन जा बाचा जो केर में छड़े ना सही है बस कर शुक्र है कलम शुक्र जो पढ़ दे हां धक मल जो डाज धक में या मल तींदो मल जो एकड़ो मेलो कोरो आल पाकिस्तान वेणो सिंध पंजाब या धकन में छड़े इंदो या घेरत करे पाने तूफान पाने पाने पैदा कंदो सैयद जो कदर करो हां सुकू तू तेज दावन बलोचिस्तान आरे बलोच के दिसा अरे तू मलंदा वीडियो ही पर वागुन सा तू अज दौड़े अज दे खबर पंदी दे सा अंदर ज़ेर केतरो आ खामोश सच्ची दो कूड़ई दो मुते न वसंदा मी चंगा सखर सब रवाजी थींदा उहे ईंदा ॾींहं उथी ईंदा शींहं सलाम कंदा सहण खे नारे हैदरी रंग रचियो मेलो मचियो थोरो इन गुलाम नबी तो भी घणो मगज आयो ॻाल्हायो ये बलोच सागरनि तो ख़बर पवंदो उम्र में नगड़ो कद में नगड़ो ऐं बाक़ाइदे बलोच बल्ला खुदा जो कसम कराची मां वेंदे ठुमास अञा तोखे चेक करे पोइ दसींदो हा ऐं ॿी ॻाल्हि दोस्तनि खे गुलाम नबी सीधी असांजो रांदीको आहे सदर बि आहे ऐं जिथे गुलाम नबी न आहे मेले में मज़ो ई न आहे भली लाट साहब हुजनि ही सीधी उहो माण्हू आहे खिलणो भॻड़ो ऐं सभु कंहिंखे खिलाए दोस्तनि खे मुंहिंजो इहो गुज़ारिश आहे 100-150 करे गुलाम नबी ते बिल रखो गुलाम नबी माना असांखे भलो पहलवान छा फिरी आयो अलाए किथों अची मुंहिंजे ॻिची में छा आयो अथनि हाणे गुलाम नबी 150 करे गुलाम नबी ते बिल रखो खुदा जो कसम गुलाम नबी होतन शाह बादशाह जो अॼु पहिरियों मलाको आहे रंग रचियो सैयद होतन शाह बादशाह जो मेलो मचियो 2 साल विच में बंदि थी वियो बलोच खुदा जो कसम शीदी जे हेठां आहे सम्झी वञा रज़ाक अब बलोच खे हथणा चांडे के इनाम ॾियो चरियो चांडियो नंढड़े के धक ॾेई वियो गुलाम नबी सीधी ऐं बलोच मल पहिरीं मुक़ाबिलो सख़्त हेॾो सदर गुलाम नबी सीधी ऐं बलोच मुक़ाबिलो सख़्त ॾिसी रजे छा थो थिए इहो माने हैंडीकेटर पियो ॾे हाय गुलाम नबी तुंहिंजो हैंडीकेटर ॾियण माना मल खे चेक पियो करे मुक़ाबिलो सख़्त सदर गुलाम नबी सीधी ऐं बलोच ऐं धक जो अॼु सभिनी खे मोकल आहे केर कंहिंसां रिआयत बंदि आहे सदर गुलाम नबी मल ते एतबार न आहे केर कंहिंखे दसे सघे थो उमिरि में नंढड़ो आहे ॾिसण में सुहिणो आहे लिखियल पढ़ियल आहे सदर मौला तूं ख़ैर कजां बलोच जो वॾे वागू जे वात में ॾिसूं छा थो थिए 2 साल गुलाम नबी धक छॾे अॼु खां वरी धक शुरू कयो अथसि अॼु वरी फछरी वरी शुरू थियो आहे हाय बलोच रंग रचियो सैयद होतन शाह जो मेलो मचियो मल पहिरीं जोर पहिरियों मुक़ाबिलो सख़्त अञा बिल मूं वटि कोन रसियो आहे नवाज़ शाह आयो सैयद इरफान शाह जेको मूंखे तबाह कई आयो गुलाम नबी
बलोच को दा देस नौजवान आई तकले कर ले सर बड़ी तकले काबू कर जाने डाडू जे पीछो जे बस पानी सीधी सजो कम पंहिंजो पाण कंदो तो समझाइस न जे कोन था असर कंदो मौला बलोच जो खैर कजा हाँ हाँ वाह बलोच दलेरी बड़े बलोच वारा करण बड़े सीधी बचन वाह वाह बड़ी बलोच के गिरफ्तार करेगा सीधी बचे पे बलोच के गिरफ्तार करेगा बड़ी सीधी बची हो वाह रे वाह सीधी टिंगाया बड़ी बलोच बचे पे सीधी वाला पे खड़े वाह वाह मुकाम हो सकता वाह है बलोच है सीधी बड़ी सीधी गिरफ्तार करेगा किसी रजे छातो थे बलोच गिरफ्तार में फांसी हुआ बड़ी सीधी गिरफ्तार करेगा है बाबा अरे बलोच हाँ रोके लगे तारी रे खुशी में वारे बलोच ये आसरो थी हुआ है बलोच में पेरा तो के चेक पियो करे वाला ना भी हेडो आयो वडेरो असलम खटी पेरी मु समझो ही नंढो पर कसम खुदा जो ही भलो पहलवान बलोचिस्तान का आयो ने ला ताड़ी लगी नंढड़ी उम्र में भलो पहलवान और हाणे सा किरू या चढ़ो दा के दुख कोन थींदो छाजे करे मल पर अज होतन छाजो पेरो को मना करो मुझे कसम खयल मुझे चाहिए तो माइट ने याद करे छदी हेलो वाह साईं तो जो मेलो वाह तो ना मुरीद है भलो जी गुलाम नबी सीधी जी नंढड़ा सुणा असांजो आऊं लगे चूल्हो ही बाबा आहियां मुंहिंजो ईअं समय वालिद साहब जो लगे उस्ताद आहे मुंहिंजो वॾेरो सिद्धू समय जो पोतो आहे मलाखड़े में असां उन मलेरे जा शुक्रगुज़ार आहियूं जेको पाण पहलवान हो मल वलंदो नाको सिद्धू समय जो होशियार थी बलोच वाह सुना तो के बलोचिस्तान में घुरायो आहे होशियार मल्ली हुआ इन के मारने पर बेड़ा ही पालन होशियार सही है वाह वतन सा तो जो मेलो जी मुर्शिद बुखारी जी काबू की सबर भलो काबू कर भलो सीधी सीधिया असांजे मलाखड़े में हाज़िर सां गॾु मली ज़िले जो प्रिज़न सदर मलाखड़े में मौजूद आहे रना खीदी अञा ॻाल्हि ॿुधो जे आंखे मल वणी आहे त बुक वाह साईं तुंहिंजो मेलो मची वियो रंग रची वियो भलो ऐं वरी बि मेला मां साईं अनवर सागा थोरा तो या हुनजा कुर्ब जे मुला कुर्सी में मूंखां सारियूं कयूं आहिनि कहिड़ा वेठा आहिनि पैसा कढी हथ में रखंदा होशियार वाह बरोच वाह सीधी वाह बरोच सोनू बरोचा कारो सीधिया हां ॾिसो मुक़ाबिलो सख्त वाह सैयद के इनाम ॾाढी मलर सो बरोच जी वाह सीधी बस बलोचिस्तान जो परदेसी आहे अगाउ कोन छॾींदो ॻाल्हि हुते या छॾी कोन छॾींदो बाबा वाह रे सीधी वाह जो सीधी जे बरोच जा ला कढी छॾिया इनाम ॾियो सीधी खे सीधी अॻ में चऊं धक ॾींदो बाबा इनाम ॾियो सीधी इनाम जो हक़दार आहे इनाम ॾियो सीधी खे मलर सो लड्डू सीधी जी असांजे पहलवान जोखे साहब जी जेको टिकटॉक जो अला छा चुंडा आहे इज्जत का मते पैसो ना है बाबा तेरे मल के धक को नींदा दी तो मल संजे लाए दियो दी होतन दे विंदो पांजी इज्जत जो लाए मानो के मारे सके तो अदा सीधी इनाम जो हकदार है सीधी के इनाम उठा ले सिकंदर
ना इनाम वठ अब आइन ॾियो त वञे न रुगो इशारा न ॾियो त हाणे 20 कोन्हे 50 कोन्हे सिधी लाइ लोकल कोन्हे न सिधी खे दिलि खोले इनाम ॾियो सिधी मायूस थी